उहो समूह खां चवंदो आहे दूसरी असलाबाद वॾी आबादी कोठ आहे जंहिं महिल ताईं को बि तरक़ियाती कमु न थियो आहे, न नाली आहे, न को रोड आहे। उहो बीमार थिए थो, मींहुं थो वसे थो, मरीज़ खणण में असांखे एॾी तकलीफ़ थी अचे जॾहिं असां हंज ते मरीज़ खणी रोड ते पुॼायूं था। मींहुं थो वसे, असां निकिरण लाइ वॾी परेशानी आहे। चेयरमैन जेको तव्हां हिते छॾे आहे यूसुफ असलाबाद में, उहो को बि मुंहिंजो कमु न करायो आहे। जेकी स्कीम अचे थी पंहिंजा पेट भरी वेठा आहिनि, ॻोठ ओसे पासे जेका बि आहिनि इहो को बि कमु न कयो वियो आहे। असां साईं कानून सां ॻाल्हि इहो कयूं था आहियूं ॻोठ जी थोरी सार संभाल ॾेई वञे त पोइ त इहो त हे मुंहिंजो राज आहे, हे मुंहिंजो आवाम आहे, हुनजी सार संभालूं था। घटि में घटि साथ वरी हलंदा कयूं कानून छा खे साईं असां तव्हांजा वोटर आहियूं, वॾनि खां वठी असांजे ॻोठ जी थोरो सार संभालो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां आहियां जो ख़ादिम मौला थिबो कोटलीमंद कबीर वेझो ॻोठ समूह खान चन्ना तालका सोपोदेरो जे ॻोठाणनि ॻोठ में बुनियादी सहूलियतूं न मिलण ते एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी नदीम चन्नू, अया चन्नू, सुहेल अमन चन्नू ऐं हादिब चन्नू कई। हिननि दाईं ते चयो त असां हर भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे वोट ॾींदा रहिया आहियूं। उहे हर भेरे वाइदा कंदा आहिनि त कामयाबु थियण खां पोइ पहिरियों कमु ॻोठ समूह खां चन्ना में नालियूं फर्शबंदी ऐं रोड ठाहिराइण जी सहूलियत ॾींदासीं। पर चूंडण बैदि उमेदवार वाइदा विसारे विहनि था ऐं 5 साल गुम थी वञनि था। हिननि वधीक चयो त असां उमेदवार इलेक्शन दौरान कसम साख सां बुनियादी सहूलियत ॾियण जा वाइदा करे वरी कलाबाजी काई फिरी वेंदा आहिनि। अहिड़ो सिलसिलो 50 सालनि खां जारी सारी आहे। ॻोठ में ड्रेनेज सिस्टम ऐं रोड न हुजण सबबि घिटियुनि में ऐं मस्जिद आॾो कटरनि जो बदबूदार पाणी हर वक़्तु तलाउ जी सूरत में ॼमल लॻो पियो आहे। माण्हू ॿिटे अज़ाब में वरितल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि आॾो दाऊं करे करे थकिजी पिया आहियूं, को बि ॿुधण वारो न आहे। असांजे ॻोठ सां पीपीअ वारा माटड़ी मां वारो सुलूक कनि पिया। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं हितां जे चूंडियल MNA MPA खां मुतालबो कयो त ॻोठ खे जल्द अज़ जल्द बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ॾिनी वञे, ॿी सूरत में संदन पंगड़नि आॾो बुख हड़ताल शुरू कई वेंदी। मौला थिबो इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटलीमंद कबीर।